अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सोजरो न्यूज़ में भली कार। ब्यूरो चीफ घोट की कादी है। आजकल वाली खबर मूजिब मीरपुर माथेलो मिल्स माफिया तरफा फसलन के अग में हथरादू लात करे हारियन जो मुआशी कत्लेआम करण खिलाफ ऑल पार्टीज कॉन्फ्रेंस के सट DC ऑफिस अग्यां धरने में कौमी अवामी तहरीक GA सिंध, कौमी मुहाज SUP सिंध, डां फोरम जिस्म हारी कमेटी PP, शहीद भुट्टो आबादगार तंजीमन के अगवानन ए कौमी कारकुनन DC ऑफिस के मेन गेट आडो धरणो हयो। उन मौके ते मिल्स माफिया ए ज़िले इंतजामिया खिलाफ छिती नारेबाजी कई वई। उन मौके ते जिस्कम ज़िले सदर फ़कीर रमज़ान कलवड़, मीर हसन लाशारी, SUP ज़िला सदर हातन खान शर, अकरम मीतलो, राशिद कान्यो सिंध, डां फोरम के चेयरमैन हैदर खान शर, मुमताज़ खान शर, कौमी अवामी तहरीक के तोराब शर, मोहब्बत समय जो जिस्मम अगवान कमाल महर नज़ीर, शेख मिठन खान शर, मीर महर ऐं ॿियनि खिताब कंदे चयो त ज़िले इंतज़ामिया ऐं मिल्स माफिया गॾिजी आबादगारनि जो मुआशी कत्लेआम करे रहिया आहिनि। उन्हनि चयो फुटियनि जो सरकारी अघु 8500 रुपया आहे, रेट ॾियण बदिरां 6800 रुपया ऐं सारियुनि जो 3800 अघु मुक़ररु करे छॾियो अथनि, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था। उन्हनि चयो त जेकॾहिं आबादगारनि खे फसलनि ऐं सारियुनि जो सरकारी अघु न ॾिनो वियो त DC ऑफिस आॾो ॿीहर नेशनल हाईवे ते धरणो हयो वेंदो।